अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। 2 ॾींहं अॻु शाहीन न्यूज़ ते ॻोठ सदीर फ़क़ीर जे आसपास में ॿोॾि मुतासिरनि जी ख़बर नशर थियण बैदि GDS सांगर जे उम्मीदवार किशन चंद जे तरफ़ां 100 मुस्तक माण्हुनि में राशन तक़सीम कयो वियो। वधीक ॾिसूं था पीरूमल खां असगर फ़क़ीर जी हिन रिपोर्ट में। 2 ॾींहं अॻु में शाहीन न्यूज़ TV ते ख़बर नशर थियण बैदि ॻोठ सदीर फ़क़ीर जान मनमरी में राशन विरायो पियो वञे। GDA जो MNA सेठ किशन चंद पारवाणी जे तरफ़ां ग़रीब मुस्तक माण्हुनि में राशन जो इंतज़ाम कयो वियो आहे। महिरबानी असगर फ़क़ीर जी असांजी दाव ॿुधी मथे दाव रिपोर्ट ॾिनी किशन चंद पारवाणी जे उन असांखे सामान मोकिलियो। वॾो जी महिरबानी असगर फ़क़ीर जी त असांजे मथे दाव मोकिली, असां ग़रीबनि खे राशन मिलियो, असां ॾाढा ख़ुशि थियासीं। महिरबानी असगर जी 100 माण्हू खे माना इमदाद ॾिनो आहे ऐं सेठ जो बि माना महिरबानी जी असांखे ॾिनो आहे इमदाद। ही सभु ग़रीब वेठा आहिनि माना जहिड़ो करे 100 जे अंदाज़ में माण्हू आहिनि अॻिते सभु सारा हाणे कलाक खां पोइ विराईंदा इमदाद। काशिम मरी सां गॾु शाहीन न्यूज़ पेरूमल।